नाज़रीन, लखी गुलाम शाह वेझो हादसे में पीउ पुटु फोत थी विया आहिनि। उन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं मेरा टीवी न्यूज़ जे रिपोर्टर महबूब बलोच खां। जी महबूब, वधीक छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, लखी गुलाम शाह थाणे जी हद उन्नड़ ॻोठ भरिसां हाव ॾारींदड़ हादसो पेश आयो आहे, जंहिं दौरान तेज़ रफ़्तार मोटरसाइकिल ऐं ट्रालर जे विच में ज़ोरदार टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में 40 वरनि जो मंजूर अहमद शेख ऐं संदसि जो पुटु 11 वरनि जो एहसान अहमद शेख थॾे ते फोत थी विया, जॾहिं त संदसि जी घरवारी गुलज़ादी ऐं नंढड़ो नीगर 2 सालनि जो पिणु सख़्तु ज़ख़्मी थी पियो। फौती ऐं ज़ख़्मियुनि खे लखी गुलाम शाह तालका अस्पताल पहुचायो, जितां ज़रूरी कार्रवाईअ बाद लाश वारसनि हवाले कया विया, जॾहिं त ज़ख़्मियुनि जो इलाज हलंदड़ आहे। लाश ॻोठ पहुचण ते कोराम अची वियो ऐं माहौल सोगवार थी वियो। ॿिए पासे लखी पुलिस ट्रालर खे पंहिंजी तहवील में वठी छॾियो आहे, जॾहिं त ड्राइवर फरार थियण में कामयाब थी वियो। जी महबूबा, वान जी महिरबानी।